ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाहीअ जी सज़ा ॾींदड़ जज मौलवी मुश्ताक जो इबरतनाक अंजाम। मौलवी मुश्ताक रुगो हिकु जज जो नालो नाहे, पर पाकिस्तान जे अवाम सां हिकु सलूक जो नालो आहे। तारीख़ जे गलनि ते हिकु चमाट जो नालो आहे। यादि रहे त पंजाब हाई कोर्ट में मुल्क जे चूंडियल ऐं मक़बूल तरीन वज़ीर आज़म जी क़तल केस में पेशी ऐं पेशीअ दौरान भुट्टे साहब सां मौलवी मुश्ताक जो रवैयो जलाद खां बि वधीक ख़राबु हो। भुट्टे साहब खे फ़क़ति नाले जो मुसलमान सॾियो वियो ऐं संदसि ईमान ते सवाल उथारिया विया। मौलवी मुश्ताक जज ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां अहिड़ो सलूक कयो जेको हिकु पाकिस्तानी शहरी ऐं हिकु मुल्ज़िम सां बि न करणु घुरिजे। ईअं कॾहिं बि न थियो आहे त क़तल जो केस सेशन कोर्ट बदिरां सिधो संओं हाई कोर्ट में हलायो वञे। भुट्टो साहब जे केस में ईअं ई थियो हो। मौलवी मुश्ताक लाहौर हाई कोर्ट में जज मुक़ररु हो। तंहिं केस सेशन कोर्ट मां खणी लाहौर हाई कोर्ट मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो ऐं भुट्टे ख़िलाफ़ नवाब मोहम्मद अहमद ख़ान कसूरी जे क़तल केस जी ॿुधणीअ लाइ बेंच जोड़ी वई, जंहिंजी सरबराही चीफ जस्टिस मौलवी मुश्ताक पाण कई। भुट्टे साहब ऐं मौलवी मुश्ताक जे विच में दुश्मनी तमामु पुराणी हुई। 1960 ईस्वीअ जी शुरूआति में भुट्टो साहब अयूब ख़ान जी काबीना में वज़ीर हो ऐं मौलवी मुश्ताक मरकज़ी हुकूमत में कानून जो सेक्रेटरी हो। जॾहिं भुट्टो साहब 1971 ईस्वीअ में वज़ीर आज़म तौरु इक़्तिदार में आयो त हिन मौलवी मुश्ताक जो लाहौर हाई कोर्ट में ग़ैर क़ानूनी तौर ते प्रोमोशन करण खां इनकार करे छॾियो। मौलवी मुश्ताक जेको दुश्मन खे माफ़ न करण वारो ऐं इंतकाम वठण वारो हो, तंहिं भुट्टे साहब सां दिलि में वेर रखियो। जनरल ज़िया खे मौलवी मुश्ताक ऐं भुट्टो जे विच में छिकताण जी सॼी ख़बर हुई। भुट्टो हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ मौलवी मुश्ताक हुसैन खे लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुक़ररु करण जो हुकुम ॾिनो वियो। जॾहिं KM समदानीअ भुट्टो साहब जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई त मौलवी मुश्ताक हुसैन भुट्टो जो केस लाहौर हाई कोर्ट में मुंतक़िल करायो ऐं पाण खे उन बेंच जो सरबराह मुक़ररु कयो। हक़ीक़त में बदकिस्मती 4 अप्रैल 1979 ईस्वीअ खां शुरू न थी, पर 18 मार्च 1978 ईस्वीअ ते थी, जॾहिं लाहौर हाई कोर्ट मौलवी मुश्ताक हुसैन जी सरबराही में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे मौत जी सज़ा ॿुधाई। भुट्टो साहब पाण उनखे जहान ख़ानी इंसाफ़ सॾियो हो। माय लॉर्ड, असीं इन खे सिंधीअ में जहान ख़ानी इंसाफ़ चवंदा आहियूं। इन खां अॻु ख़ैसि केतिरियूं ई रातियूं निंड न करणु ॾिनी वई हुई ऐं चरियनि जे वार्ड मां 50 चरिया खणी अची जेल वारे कमरे जे अॻियां छॾिया विया, जेकी सॼी राति शोर मचाईंदा हुआ ऐं संदसि कमरे जी छित ते पथर उछलाया वेंदा हुआ। सज़ा खां बाद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो त अमर थी वियो, पर मौलवी मुश्ताक सां जेको थियो उनखे मकाफ़ाते अमल सॾियो वियो। हिकु हमले में ज़ख़्मी ऐं माज़ूर थी वियो। जस्टिस मौलवी मुश्ताक जो जनाज़ो बि तारीख़ जो हिसो बणिजी वियो। अदाकार शाहिद हिकु इंटरव्यू में चवे थो त जस्टिस मौलवी मुश्ताक हुसैन जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़िलाफ़ तअसुब बिल्कुलु वाज़िह हो। मूं खेसि अर्ज़ु कयो त भुट्टो जी फाहीअ खे रोकियो वञे, पर हुन इनकार कयो ऐं सख़्तु नाराज़ थियो। जस्टिस मौलवी मुश्ताक हुसैन जी वफ़ात खां पोइ जनाज़े में मूं बि शिरकत कई हुई। जनाज़े ते माखीअ जे मखियुनि हमिलो कयो ऐं उन्हनि समूरनि जजनि खे ॾंगियो जिन भुट्टो साहब खे मौत जी सज़ा ॿुधाई। उन वक़्तु हालत अहिड़ी हुई जो माण्हू जनाज़ो छॾे भॼी विया। शायदि उहो इन फ़ैसिले जो रद्द अमल हो।